प्यारा ॿारो, छा तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ा जानदार आना ॾींदा आहिनि ऐं कहिड़ा जानदार ॿचा ॾींदा आहिनि। हिकु यहूदीअ मौला अलीअ खां मस्जिद जे दरवाज़े ते हिकु सुवालु कयो त कहिड़ा जानदार आना ॾींदा आहिनि ऐं कहिड़ा जानदार ॿचा ॾींदा आहिनि। उन ते मौला अलीअ जवाबु ॾिनो त जंहिं जानदारनि जा कन लिकल हुजनि उहे जानदार आना ॾींदा आहिनि। जन जानदारनि जा कन ज़ाहिर हुजनि उहे ॿचा ॾींदा आहिनि ऐं पंहिंजनि ॿचनि खे खीर पीआरींदा आहिनि। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।